तालीम खाते जी बेध्यानी सबब सिंध जा केतरा ही स्कूल सहूलतुनि का महरूम आहिनि। सहूलतुनि जी खोट जे करे शागिर्द केतरा ही शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम का महरूम आहिनि ऐं उन्हनि जी तालीम तमामु घणी मुतासिर थी रही है। हिन वक्त मां मौजूद आहियां जैक बाबा जे गवर्नमेंट गर्ल्स केजी स्कूल में, जेको जैक बाबा जो तमामु घणो पुराणो स्कूल है। हिते तकरीबन 14 ऐं 1600 के करीब शागिर्दियाणियुनि जी जेको आहे उहा तादाद है। लेकिन उनके बावजूद भी इन स्कूलनि में सहूलतुनि जी खोट जे करे ॿारनि जी तालीम तमामु घणी मुतासिर थी रही है। केजी स्कूल में पहिरों भी काफ़ी इशूज़ थिया हुआ, 3-4 दफ़ा हिते हिन स्कूल में चोरियूं भी थी चुकियूं आहिनि। रिसेंटली हिन वक्त मां जेको मौजूद आहियां उनकी वजह ही है तो हिते कंस्ट्रक्शन जो कम जो कुछ महीना पहिरों शुरू थियो हुयो, उहो ठेकेदार पारां कुछ महीना पहिरियां ठेकेदार वो कम अध में छॾे जेको आहे उहो भॼी वियो आहे। वधीक इन सिलसिले में हितों जा जेके मौजूद टीचर्स आहिनि, स्टाफ आहे, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं ऐं शागिर्दनि सां भी ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं तो हुननि जो इन बारे में छा चवणु आहे। असांजे स्कूल में इहा इशू जिन असांखे क्लास भी प्रॉपर न मिली, असांखे क्लास भी सही सां न मिलिया, असांखे उस्ताद सुठा मिलिया लेकिन असांखे क्लास सुठी न मिली आहे। असांजो कंप्यूटर सब्जेक्ट थींदो आहे लेकिन कंप्यूटर जा जेका इशूज़ आहिनि उहे असांजी क्लास में न आहिनि, जेका असांजे प्रैक्टिकल आहिनि जेका असांजे स्कूल में उहे न आहिनि। असांजे कोर्स आहिनि, कोर्स भी महांगा थी विया आहिनि, असांजे स्कूल में कोर्स भी नथा मिलनि असांखे। मसले की वजह से हमें आने जाने में प्रॉब्लम होती है। सुबह असेंबली में आते वक्त भी हमें बहुत प्रॉब्लम होती है और हमें बुक्स भी कम मिली हैं। हमारा ग्राउंड आधा बना है और कभी कभी ब्रेक में खेलने की वजह से भी हम कभी कभी गिर जाते हैं, जिसकी वजह से हमें चोट भी आती है। तो बराए मेहरबानी आप लोग हमारी मदद करें। जी, हमारे स्कूल में बहुत सारे इश्यूज़ हैं, जैसे कि हमारे ग्राउंड में इतने सारे मटेरियल्स पड़े हैं, स्टोन्स वगैरह पड़े हैं, जिसमें बच्चों को बहुत तकलीफ़ हो रही है खेलने में। और हमारी जो असेंबली सुबह की होती है उसमें भी हमें बहुत तकलीफ़ होती है। और जो है हमारा जो काम है स्कूल का वो भी जो है ना ठेकेदार उन्होंने बीच में ही छोड़ दिया है। जो हमारे आईटी के सर आते हैं फर्स्ट क्लास में जो हमें कंप्यूटर सिखाते हैं, उनको भी बहुत प्रॉब्लम हो रही है क्योंकि यहाँ पर कंप्यूटर लैब प्रोवाइड नहीं किया गया। और जो कंप्यूटर लैब है हमारा, उसमें हमारे जो क्लार्क है वो यहाँ पर बैठे हुए, तो हमें बहुत मुश्किल हो रही है। तो मैं वज़ीर आला तालीम से जो है गुजारिश करती हूँ कि मेहरबानी करके एक्शन लें, हमारे स्कूल में जो चीज़ें प्रोवाइड नहीं हैं उन सबको प्रोवाइड करें और ये जल्द से जल्द ये काम ख़त्म करें, जैसे कि ये मटीरियल हट जाए और बच्चों को तकलीफ़ ना हो, ना ही प्रेयर में और ना ही खेल। सर तव्हां पाण ॾिसो था ऐं यकीन कयो त असांखे हैरानगी थिए थी पई। 2008 खां वठी पहिरीं हू असांजी बिल्डिंग पई आहे, ठेकेदार डैमेज बिल्डिंग छॾियूं हले वियो ऐं ठीके जे मथां ठीको। ऐं तव्हां मीडिया जे तवसल सां असां ॻाल्हाए तव्हांखे आफ़रीन आहे। आए ॾींहुं तव्हां ॿारनि जा ॾुख सूर ॿुधी करे, असांजा ॾुख सूर ॿुधी करे अचो था। हाणे अफ़सोस सां चवणो थो पए अलाए घणा ठेकेदार आया आहिनि, हाणे ताज़ो ई ठेकेदार सॼी बिल्डिंग ड्राए, छत ड्राए करे सॼो गंद जो ढेर, हिन तरफ़ तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, गंद जो ढेर ठाहे करे हलिया विया आहिनि। त इहो छा आहे? आख़िर केजी स्कूल सां मज़ाक़ आहे, जिते ॾिसो न नर्सरी खां वठी इंटर ताईं ॿारनि खे तालीम ॾिनी वञे थी ऐं उन खां पोइ हे असां ॾे आए ॾींहुं अचनि था, एतिरी बजट आई आहे, हाणे इंशाअल्लाह तव्हांजो कमु ओके थी वेंदो। ऐं यकीन करो ये छत ड्राए करे उन जो मटीरियल खणी था वञनि। हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त असांजा दरवाज़ा भी खणी विया आहिनि। असीं सेक्रेटरी तालीम खां, असीं निगरान गवर्नमेंट खां, असीं सिंध जे पंहिंजे ऑफिसरनि, डायरेक्टर ऑफिसर खां ऐं सेकेंडरी टीओ साहब खां, टीओ साहिबा खां इहो पुरज़ोर मुतालबो था कयूं त आख़िर इन शइ जी ऑडिट छो न थी थिए। आख़िर ऑफिसर असांजा सरेआम छो नथा अचनि। आख़िर एजुकेशन वर्क्स वटि आख़िर छा आहे जंहिंजे करे उन सां कोई ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहे। जेके अरबे रुपए जी करप्शन, ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे इहा रिक्वेस्ट कयां थो जीअं ॿियनि शहरनि में ही ऑपरेशन स्टार्ट कया विया आहिनि, खुदारा असांजे शहर जैकाबाद में ये ऑपरेशन स्टार्ट कया वञनि। ही कम बाबू गुज़िरियल साल खां जॾहिं एग्ज़ाम्स हलनि पिया 9th मैट्रिक जा, तॾहिं खां इहो कमु स्टार्ट थियो ऐं उन पासे जी पोइ असां ईअं कंदा रहियासीं त हिकिड़ी क्लास जी हणनि पिया इहा मार्बल, त वरी उहो ॿार असां होॾे शिफ्ट करे अहिड़े तरीक़े सां क्लासिस हलायूंसीं। बाक़ी छत जो कमु उहो बि अधूरो छॾे विया आहिनि। ऐं हिन पासे खां हाणे वरी ईद खां अॻु हीअ पोर्शन जेको असांजो पुराणी जेकी बिल्डिंग जी उन जी छत मंज़ूर थी त असां तव्हांखे नई कंस्ट्रक्शन नथा कराए ॾेई सघूं, इन जी डैमेज आहे, इन्हनि जी छत विझराईंदासीं। ऐं अधूरो रहिजी वियो आहे, जंहिंजे करे मूं वटि क्लास जी या ऑफिस जी शॉर्टेज आहे। त मां जेके आहिनि से पंहिंजा क्लार्क सभु कंप्यूटर लैब में विहारे छॾिया आहिनि।
त ऐं उते रहिजी वियो उहो कमु ऐं उन कल्ह उनजा दरवाज़ा बि पटे छॾियऊं हिन महिल ताईं जिन खे जेको बिजली जी फिटिंग जो ठेको मिलियल हो तक़रीबन उहो बि उनखे बि 6-7 महीना थी विया आहिनि पर उहे हिकु ॿ दफ़ो आया वरी कमु न थियो उहो अधु में रहिजी वियो। ॿ टे दफ़ा हीरोइन जेके ॿाहिरि वेहनि था उहे चवनि था हाणे कुझु करे त नथी सघां पोइ इहे वण कटाए करे बीहारिया आहिनि छित जे खां अलावा हिते ॿाहिरि जी बाउंड्री तव्हां ॾिठी हूंदी उहा बि तमामु नंढड़ी आहे त कोई बि ॿार जेको क्रॉस करे अचे थो मोकल थिए थी त जेको आहे सो मां गेट त बंदि कराए वञा थी पर ॿार जेके आहिनि गेम खेॾण जे लाइ वॉल क्रॉस करे अचनि था जंहिंजे करे नंढियूं नंढियूं शयूं करे पाइप फटिजी थो वञे करे सरियो कटिजी थो वञे करे छा बाक़ी हाणे तव्हां कंडीशन ॾिठी आहे त जाइ जाइ ते जेको आहे सो बसि मटीरियल बि पियो आहे या ठेकेदार जो पंहिंजो सामान बि पियो आहे इहो ईअं ई पियो आहे परेड जे लाइ मूंखे तकलीफ़ थी थिए क्लासनि जे लाइ मूंखे तकलीफ़ थी थिए लेबोरेटरी न जेको आहे सो उस्ताद अल्हम्दुलिल्लाह मूं वटि IT जो आयो आहे ऐं ॾाढो बहितरीनु उस्ताद आहे पर उहो प्रैक्टिकल वर्क नथो कराए सघे छाकाणि त लेबोरेटरी आहे न मूं वटि। जी नाज़रीन, असातिज़ा प्रिंसिपल ऐं उस्तादनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो हीउ चवणु आहे त तालीम खाते जी बेध्यानी सबबु हीउ स्कूल ज़बूं हाली जो शिकार थी वियो आहे। उनखां अलावा ठेकेदार जेको आहे तक़रीबन ईद जे खां पहिरियां ई जेको आहे हीउ कमु छॾे अधु में छॾे जेको आहे हलियो वियो आहे। इवन जेके हितां जा दरवाज़ा हुया दरियूं हुयूं उहे बि पटे करे खणी विया आहिनि। उनखां अलावा जेको मटीरियल हुयो उहो असांजो मटीरियल बि जेको आहे ठेकेदार जेको आहे उहो खणी विया ऐं कमु जेको आहे अधु में छॾे फ़रार थी वियो आहे। ऐं उनखां अलावा लैब जेकी आहे हिते कंप्यूटर लैब आहे उन में बि प्रिंसिपल असांखे ॿुधायो त उन कंप्यूटर लैब में जेको आहे जेको क्लरिकल स्टाफ आहे उनखे उते शिफ्ट कयो वियो आहे जंहिंजे करे कंप्यूटर लैब में जेके प्रैक्टिकल क्लासिस आहिनि उहे बि जेको आहे नथियूं थियनि।